अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम हॉट इशू में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अॼो के हॉट इशू प्रोग्राम की शुरुआत कंदासीं कुनरी में पेश आयल वाक़े के हवाले से, जैमें बासर वडेरे ज़ैद टालपुर पारां कुनरी थाने में वही करे SHO की कुर्सी से जॾहिं वेही रहियो, उन खां पोइ इहो ॾेखारियो वियो त SHO उन वडेरे खां माफ़ी घुरंदे उनखे मिंथू कंदो रहियो त हुन जी कुर्सी ख़ाली करे, जंहिं ते वडेरे ऐं SHO विच में गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया विया। उन खां पोइ पुलिस पारां इन वडेरे खे लॉकअप करण खां पोइ बासरनि जी मुदाख़लत बाद उन वडेरे खे आज़ादु कयो वियो, पर IG सिंध पारां इन वाक़े जो नोटिस वठंदे DSP ऐं SHO खे मुअतल कंदे उन्हनि खे रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो। इन वाक़े जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे ताज़ो ई मीर ज़ैद टालपुर जी गिरफ़्तारी जे हवाले सां पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा पिणु हणी रही आहे, जॾहिं त इन वक़्त ताईं उनखे गिरफ़्तार न कयो वियो आहे, जॾहिं त उनजे पुटु हसन टालपुर खे पुलिस पारां गिरफ़्तार करे उन ख़िलाफ़ जेका FIR दाख़िल कई वई आहे, उन में दहशतगर्दी जा कलम लागू कया विया, जंहिंजे करे इन केस खे मीरपुर ख़ास जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो, जंहिंखां पोइ मीरपुर ख़ास जी दहशतगर्दी टोड़ अदालत कुंदरी थाणे ते पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ इस्तेमालु करण ते जवाबदार खे 6 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले करण जो हुकुम ॾिनो आहे। इहा अपडेट थी आहे इन मामले जे हवाले सां, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त हू ज़ैद टालपुर ऐं इन केस में नॉमिनेट ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पिणु मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रही आहे। कुनरी में 2 ॾींहं अॻु पेश आयल इन वाक़े जे हवाले सां केतिरियूं ई ॻाल्हियूं मंज़र ते अची रहियूं आहिनि। असां पंहिंजे गुज़िरियल प्रोग्राम में तव्हांखे अपडेट कयोसीं, जिते आम तरह ज़रियनि जो इहो चवणु आहे त पुलिस ताज़ो जेको ज़ैद टालपुर आहे PTI में शामिलु थियो आहे ऐं लियाक़त जतोई जो भेणियो चयो वञे थो। उनखां पोइ नवाब यूसुफ टालपुर जो भाइटो पिणु आहे। नवाब यूसुफ टालपुर जे हिन ते स्टेटमेंट आहे त जेकॾहिं मुंहिंजो पंहिंजो पुटु बि इन तरह जो अमल करे हा त मां उनखे आज़ादु कराइण जे हवाले सां के बोपा न वठां हा। कानून खां मथां थी करे जेकॾहिं केरु बि क़दम खणे थो त उन ख़िलाफ़ यकीनन सख़्तु कार्रवाई थियणु घुरिजे। इन मामले जा 2 पहलू बज़ाहिर त ॾिसण में अचनि था। छा पुलिस स्टेट बणियल आहे असांजी सिंध, या वरी वडेरे जी गुंडागर्दी एतिरे हद ताईं वधी वई आहे? इन हवाले सां ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त पुलिस पारां इंतक़ामी कार्रवायूं कंदे जेको ताज़ो ई ज़ैद टालपुर PTI में शामिलु थियो आहे, दादू वारे जलसे में इंतक़ामी कार्रवायूं कंदे कुझु माण्हुनि खे नाहक थाणे ते आंदो वियो, उन्हनि खे बंदि कयो वियो, जंहिंखे छॾाइण लाइ जॾहिं ज़ैद टालपुर थाणे ते आयो त इन तरह जो वाक़ियो पेश आयो, जॾहिं त पुलिस जो मौक़िफ़ वरी हिन खां अबतड़ आहे। पुलिस जो चवणु आहे त उन्हनि पारां कंहिं बि माण्हू खे नाहक गिरफ़्तार नाहे कयो वियो। ज़ैद टालपुर पारां जेका ॻाल्हि कई थी वञे उहा कूड़ी आहे। प्रोग्राम में इन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां पोइ शामिलु कंदासीं गौसपुर में 2 हिंदू नौजवाननि जे अगवा वारे वाक़े जे हवाले सां। हिन वक़्त ताईं नौजवाननि खे बाज़ियाब न करायो वियो आहे। गौसपुर में 2 हिंदू नौजवाननि विकास कुमार ऐं कांतेश खे 24 कलाक गुज़री वञण बावजूदि पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। तोड़े जो नौजवाननि जी बाज़ियाबी जे हवाले सां पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते छापा पिणु हया। इन हवाले सां कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे, पर हिन वक़्त ताईं नौजवान बाज़ियाब न थी सघिया आहिनि, जॾहिं त उनजे वारिसनि जो चवणु आहे त उन्हनि खे कंहिं ते बि शक कोन्हे। प्रोग्राम जे आख़िर में ॻाल्हि ॿोल कंदासीं दादू जे हवाले सां। असां सिंध में तालीमी एमरजेंसी लागू हुअण बावजूदि करप्शन या वधीक भर्तियूं थियल माण्हुनि जा अहिड़ा केस साम्हूं अचनि था, जिन खे ॾिसी करे यकीनन हर माण्हू हैरान थी वञे थो। दादू में बि तालीम खाते में इन ई तरह जो हिकिड़ो केस साम्हूं आयो आहे, जंहिंमें इहो इंकशाफ़ थियो आहे त दादू में 200 उस्तादनि जी जाइ ते केतिरे सालनि खां उन्हनि जूं पघारूं पटेवाला, क्लर्क या वरी ॿिया माण्हू खणी रहिया हुआ। तालीम खाते पारां सिंध में तालीम खाते में जॾहिं हज़ारे नयूं जायूं भर्ती करण जी ॻाल्हि कई वई, उन खां पोइ ऑफिसरनि में थरथुलो मची वियो ऐं इन तरह जूं 200 उस्तादनि जी जाइ ते क्लर्क, पटेवालनि या चौकीदारनि पारां जेके पघारूं केतिरे सालनि खां खयूं पियूं वयूं, उन्हनि खे फौरी तौरु बंदि कयो वियो आहे। प्रोग्राम में इन्हनि इशूज़ खे शामिलु कंदासीं, पर सभ खां पहिरीं हलंदासीं कुनरी वाक़े जे हवाले सां तव्हांखे अपडेट कंदासीं। 2 ॾींहं अॻु में जेको कुनरी थाणे ते बासर वडेरे पारां पुलिस सां गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया विया, बदतमीज़ी कई वई, उन मामले जो नोटिस वठंदे पुलिस पारां जेको केस में दहशतगर्दी जा कलम लागू करण खां पोइ केस खे मीरपुर ख़ास जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो, जंहिंमें हसन टालपुर जेको ज़ैद टालपुर जो पुटु आहे उनखे पुलिस पारां जॾहिं गिरफ़्तार करे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो, जिते उनखे 6 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। इन मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं, असांखे अपडेट ॾींदो मीरपुर ख़ास मां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर ब्यूरो चीफ नज़ीर पंवर। नज़ीर, वडेरे कुनरी ते जेको 2 ॾींहं अॻु में वडेरे पारां SHO खे ड्रेजारियो धमकायो वियो, उन खां पोइ IG सिंध पारां जॾहिं इन वाक़े जो नोटिस वरितो वियो, केस दाख़िल थियण खां पोइ इन वडेरे जे पुट खे गिरफ़्तार करे अॼु मीरपुर ख़ास जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो आहे। वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि?
जी सभिनि कुंडरी में जेको 3 ॾींहं अॻु वाक़ियो थियो नवाब ज़ैद टालपुर जेको कुंडरी थाणे जे SHO जे कमरे में वेही करे SHO खे धमकियूं ॾींदो रहियो त हुनखे इहो चवंदो रहियो त तव्हां मुंहिंजे साम्हूं वियो। SHO हुनखे बार बार तसवर जट मिनथू कंदो रहियो त तव्हां महिरबानी करे मुंहिंजी कुर्सी ते हथो एतिरे हितां उथो। एतिरे ताईं SHO हुनखे माफ़ियूं वठी रहियो, हथ ॿधी रहियो, पर हू वॾेरो जेको आहे पंहिंजी जेका होॾ ते क़ाइमु रहियो ऐं उन्हनि खे ईअं चवंदो रहियो त तव्हां जेसि ताईं साम्हूं न वेंदो तेसिताईं हुन कुर्सी ते कोन उथंदो। उन खां पोइ जेको वॾेरो जेको आहे ज़ैद टालपुर पारां प्रेस क्लब वारो जेको हुते मुज़ाहिरो बि कयो हो ऐं उन ते SHO जे कुर्सी ते उथण खां पोइ जेकॾहिं प्रेस क्लब कुंडरी ते वञी मुज़ाहिरो कयूं, जंहिं खां पोइ इहो सॼो हिननि जो वाक़ियो पेश आयो, जंहिंखे धमकियूं बि ॾींदो रहियो ऐं जंहिं खां पोइ FIR जेका IG सिंध जेको AD ख्वाजा पारां नोटिस वरितो वियो, जंहिं खां पोइ जेको वॾेरो जेको नवाब ज़ैद टालपुर समेत जेको आहे पहिरीं त 6 ॼणनि जा नाला हुआ ऐं उन खां पोइ जेको अॼु मेपो ख़ास जी ATC अदालत में केस जेको रिमांड वठण लाइ आया वॾेरे जो पुटु जेको आहे हसन टालपुर खे जेकॾहिं पुलिस वठी आई त उन्हनि में असां उन्हनि खां इहा मालूमात वरिती जंहिंमें 10 ॼणनि जा नाला हुआ, जंहिंमें जेको मुख्य जवाबदार नवाब ज़ैद टालपुर हो ऐं संदसि पुटु जेको गिरफ़्तार आहे हसन टालपुर ऐं उन खां अलावा शफ़ी आहे, जमील भट्टी, करीम लक्ष्मण मेंघवाड़, याकूब सोलंगी, गुल भील, इस्माइल रिंद ऐं आसिफ़ पठान। इहे सभु हिन केस में नामिनेट आहिनि। सभिनी में जेके दहशतगर्दी या जेके कलम लॻल आहिनि। नज़ीर इहो ॿुधायो त छा जिन माण्हुनि खे नॉमिनेट कयो वियो आहे केस में ॿियनि ज़ैद टालपुर खां अलावा या हसन टालपुर खां अलावा उन्हनि माण्हुनि जो इन केस में केतिरो अमल दख़ल आहे ऐं छा आम तासुर छा आहे त असल इन मामले जे पोयां मसइलो छा आहे? छा वाक़ई इन तरह पुलिस एतिरी बेवस बणियल आहे जो हिकिड़ो वॾेरो अची करे SHO जी कुर्सी ते वेही थो रहे त पुलिस हुनखे ॿाहूं ॿधी मिनथू कंदी थी रहे, या पुलिस पारां नाहक किन माण्हुनि खे गिरफ़्तार करे थाणे ते आंदो वियो जिन खे छॾाइण लाइ जॾहिं ज़ैद टालपुर ते पहुतो त ॿिन्हिनि में मोह पाड़ी थी वई। वाक़ई जा असल रुख़ आहे छा? जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके बि थाणा आहिनि इहे सम्झो त वॾेरनि जो कल्चर आहे। IG सिंध AD ख्वाजा जूं हर जॻह ते दावाऊं जेॾी महिल थाणनि जा इफ़्तिदा कंदो आहे या जेके उन्हनि जी इहा दावा हुई त असां थाणा कल्चर बहितर कंदासीं, मगर असीं तव्हांखे ॿुधायूं थाणे जंहिं ते बि वञे थो उते कंहिं माण्हू जी इज़त ई कोन थी हुजे। जॾहिं हिन वॾेरे जे बारे में असां इहा पुछा कई, पुलिस खां असां मालूमात कई त छाजे करे आयो, इहा असांखे मालूमात मिली त हीउ जेको आहे हुननि जो चयो त मुंहिंजा कुझु दोस्त आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल आहे पाणी चोरी जी, मगर कुंडरी थाणे ते का बि FIR वग़ैरह दाख़िल न हुई ऐं उन ते जेॾी महिल हीउ वियो त उनखे पुलिस जो इहो चवणो त का बि FIR दाख़िल न आहे। बहरहाल हिन जी पुलिस सां उन्हनि सां मुंहुं मारी थी, छाजे करे त कुंडरी में हीउ तमामु उते जा बासर आहिनि ऐं उते जा जेको DSP शेर खान रिंद जंहिंखे हटायो वियो आहे। हाणे तव्हां इन मंझां अंदाज़ो लॻायो त 6 सालनि खां उहो साॻियो DSP उते मुक़ररु आहे। इहे इन्हनि ई वॾेरनि जूं वंगारूं वहंदा आहिनि, इन्हनि ई भोतारनि जूं वंगारूं वहंदा, इन्हनि करे जेके आहिनि 6 सालनि ताईं इन्हनि DSPनि खे रखियो थो वञे। SHO जेके 5 महीना या 2 साल 3 साल रहंदा, ज़ाहिर आहे उन्हनि माण्हुनि जी माण्हू उते जा एतिरी इज़त कंदा। जॾहिं त IG सिंध जी इहा दावा आई त असां जेको सभिनी मां जेका हिननि जी करप्शन ख़तमु कंदासीं। हर थाणे ते एतिरी करप्शन आहे, एतिरी करप्शन आहे, सॼो ॾींहुं जेके पुलिस एहलकार गुटकनि जे पोयां हूंदा आहिनि, मैनपुरी जे पोयां हूंदा आहिनि, मंशाद फरोशनि जे पोयां हूंदा आहिनि। हिननि खे त आहे ई कोन्हे त को माण्हुनि खे इंसाफ़ मिले। जेकॾहिं थाणे ते केर बि वञे थो एतिरे ताईं जेके औरतूं वीचारियूं मिसकिन अचनि थियूं उन्हनि सां ज़ुल्म थियनि था। उन्हनि खे जेके वॾा मुंशी हिननि जा ख़ासि तौर ते थाणे ते रखियल पैसनि खां सवाइ को कमु कोन था। अहिड़ी तरह पुलिस पंहिंजो वक़ार पाण ख़राबु करे छॾियो आहे, पंहिंजी इज़त ख़राबु करे, जंहिंजो मिसाल तव्हां हीउ ॾिसो जेको नवाब ज़ैद टालपुर थाणे ते वेही करे SHO खे दावा पियो ॾे, उतां जो मुंशी हिकिड़ो ॻाल्हाए सघे थो, मगर SHO बेवस आहे। SHO बेवस इन करे न त सुभाणे जेकॾहिं हीअ कंहिं तंज़ीमनि में पार्टियुनि में असांजे लाइ को शो छा न कनि या SP वटि या DIG वटि किथे न वञनि, आवाज़ न उथारिनि। इन करे जेको SHO जी का बि हिननि थाणनि ते का इज़त कोन्हे। छाजे करे इज़त हिननि पाण विञाई आहे, माण्हुनि खां पैसा वठनि था। इन करे को बि अगरि सियासी माण्हू अचे थो, हिकिड़ो त सॼो ॾींहुं हिननि जो प्रोटोकॉल में गाॾियूं हलंदियूं आहिनि, हर माण्हू खे प्रोटोकॉल मिलियल आहे। जेकॾहिं कंहिं MP खे मिलियल आहे, MNA खे मिलियल आहे, उनजो पुटु आहे, भाइटियो आहे, उन्हनि खे प्रोटोकॉल लाइ गाॾियूं मिलियल आहिनि। शादियुनि में वञनि था त उहे पुलिस एहलकार हिननि सां गॾु अॻियां हूंदा आहिनि, हीअ वॾेरनि जा पुट जेके हुननि जे पोयां हूंदा आहिनि। अहिड़ी रीति सॼो हीउ वाक़ियो थियो आहे। नज़ीर वॾेरे खे एॾो पावरफुल बनायो कंहिं आहे जो हू अची करे कानून लताड़ींदे पुलिस ऑफिसर जी कुर्सी ते अची वेही थो रहे ऐं पुलिस एॾी बेवस आहे? छा वाक़ई असांजी पुलिस एॾी बेवस आहे जो हथ जोड़ींदे नज़र अचे थी हिकिड़े माण्हूअ खे मिनथू कंदे त महिरबानी करे मुंहिंजी कुर्सी तां उथो? सभिनि हीउ त हिकिड़ो वाक़ियो सोशल मीडिया ते बि अची वियो, चैनलनि ते ऐं बाक़ाइदे मीडिया हिन खे हाईलाइट कयो। अहिड़ा त रोज़ाना हिते वाक़िया थियनि था। पुलिस एहलकार जिते बि हूंदा आहिनि, ख़ासि तौर ते असीं तव्हांखे ॾसियूं जेकॾहिं एतिरे ताईं जेकॾहिं पेपर जेकॾहिं हींअर हलनि पिया 11 12 जा, इते बि पुलिस एहलकार जेकॾहिं का रेंजर्स जी गाॾी वञे थी त माण्हू कापी कराईंदड़ सभु भॼी था वञनि। पुलिस एहलकारनि जो अहिड़ो कमु आहे त पैसा वठनि था, ॿारनि खे पेपर कराईंदा। छा आहे त हर थाणे जी साॻी पोज़ीशन आहे। हिननि जूं भले IG सिंध जूं दावाऊं हुजनि, DIG ईमानदार हुजनि, SSP ईमानदार हुजनि, मगर हेठियों तबिको जेको आहे त
उहो सॼो ॾींहुं करप्शन करण में पूरो आहे, पोइ उते अहिड़ा ई वॾेरा ईंदा जेके पुलिस जूं बेइज़तियूं कंदा। हर जॻह ते असां ॾिसंदा आहियूं त असां फील्ड में हूंदा आहियूं त असां ॾिसंदा आहियूं पुलिस वारनि जूं ईअं ई बेइज़तियूं थींदियूं रहंदियूं। पर हीअ अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त थाणे ते वेही करे SHO एॾो बेवस लॻो पियो ऐं उतां जो DSP त हर माण्हू खे ख़बर आहे कंहिंजो रखराइल आहे, उहो सिर्फ़ु इन करे डिॼनि था त बाबा हीउ हिकिड़ो नवाब ज़ैद टालपुर अची वियो त माना ईअं सम्झ त हिकिड़ी नवाबनि जी हिकिड़ी वॾी जागीर थी वई आहे, जंहिंजे करे थाणो हिननि जे हथ। इन में ई तव्हां अंदाज़ो लॻायो जेकॾहिं SHO आहे पघार खणे थो, उन वटि हेॾे पुलिस एहलकार मौजूदु आहिनि ऐं थाणनि ते ज़ाहिर हर शइ हूंदी आहे, सिक्योरिटी वारा मामला हूंदा आहिनि, का बि सिक्योरिटी कोन्हे, सभु पुलिस एहलकार जेको ईअं सम्झो त वॾेरे जे सुलूट जे अंदरि बीठा हुआ, केर बि हुनखे महिरबानी नज़ीर अवां जी नाज़रीन में ख़ासि मां ब्यूरो चीफ नज़ीर पंवर इन वाक़े जे हवाले सां अपडेट करे रहियो। यकीनन इन वाक़े सां जिते पुलिस जो मोराल डाउन थियो आहे उते केतिरा ई सवाल उथनि था त छा असां वटि सॼी सिंध में इन ॻाल्हि में को शक कोन्हे त वॾेर को सिस्टम राइज आहे ऐं जेके पुलिस में भर्तियूं थियनि थियूं या पोस्टिंग थियनि थियूं, ट्रांसफर पोस्टिंग थियनि थियूं, उहे इन ई बेस ते थियनि थियूं, जंहिंजे करे अॼु असांखे इहे शयूं अहिड़ो कल्चर असांखे ॾिसण में अचे थो। पर न विसरणु घुरिजे त जिथे असांखे कुंदरी थाणे ते हिकिड़ो SHO हथ ॿधींदे नज़र अचे थो, उते असांखे घोटकी में अहिड़ा वाक़िया नज़र अचनि था जिते ASP सिर्फ़ु नक़ल करण जे शक जे ॾोह में ॿिनि न्याणियुनि खे मोबाइल में वेही करे सॼे इलाइक़े जो गश्त बि कराए थो। पुलिस हिते एतिरी पावरफुल बि नज़र अचे थी जिते कुंदरी थाणे में असांखे पुलिस एॾी बेवस हथ जोड़ींदी नज़र अचे थी। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। हिन वक़्तु असांखे फोन लाइन ते ज्वाइन कयो आहे SSP उमरकोट उस्मान बाजवा। वेलकम कहते हैं, आपने हमें प्रोग्राम में ज्वाइन किया, बहुत शुक्रिया आपका। बाजवा साहब, ये बताएं कि कुंदरी में ये जो वाकया पेश आया है, क्या कहेंगे इससे? क्या पुलिस का मोराल इतना डाउन हुआ है? क्या वाकई हमारी पुलिस इतनी बेवस है कि एक SHO हाथ जोड़ के मिन्नतें करता नजर आ रहा है? जी, सबसे पहले थैंक यू मैडम पुलिस का वर्जन देने के लिए, मैं आपका शुक्रगुजार हूँ। मैडम, एक तो बेसिक बात यह है कि बिलाशुबा कमजोरी का मुजाहरा किया गया है पुलिस SHO की तरफ से और इसकी सजा उसने सस्पेंशन और रिवर्जन और उसको कराची जो है CPO रिपोर्ट करा दिया गया है, इस सूरत में पाई है उसने। दूसरी इंपॉर्टेंट बात यह है कि वो जाहिर है एक वो उसके इस एक्ट को डिफेंड करना कोई बिल्कुल भी हम बिल्कुल मुनासिब नहीं समझता मैं, और एज अ फोर्स कमांडर मैं समझता हूँ कि बिल्कुल भी अच्छा एक्ट नहीं था, उससे बड़ा बुरा मैसेज दिया। और इस मामले में तहदीदी कार्रवाई करके उन तमाम पुलिस वालों को मैसेज दिया गया है कि जो ऐसी कमजोरी का मुजाहरा करेगा उसकी फोर्स में और जिले उमरकोट में कोई जगह नहीं है। सेकेंडली, उसके बाद उसी जिला पुलिस उमरकोट ने जो एक्शन किया है, और अब वो जो जाहिर है जो मेन कल्प्रिट था वो कहीं भी हमें नजर नहीं आ रहा है। जो तो बड़े लंबे लंबे दावे बुलंदोबाज दावे कर रहा था कि मैं सिस्टम को नहीं मानता, तो जब कानून अपना आखिरी हाथ दिखाता है तो फिर जाहिर है जो कानून तोड़ने वाला है उसके लिए कोई जगह नहीं है। तो हमारा अपनी उमरकोट पुलिस के लिए भी और ओवरऑल पुलिस के लिए मैसेज है कि हम जब तक कानून की हिफाजत कर रहे हैं और कोई भी कानूनी ऑर्डर मानने के लिए हमें किसी का प्रेशर लेने की जरूरत नहीं है। और इसको हमने एक तो मुलजिम गिरफ्तार कर लिया है, दूसरा मुलजिम भी जल्द ही कानून की गिरफ्त में होगा और इंशाल्लाह लॉ विल टेक इट्स कोर्स। बाजवा साहब, मेरे ख्याल में कि ये तासुर कोई गलत तो नहीं है जो पूरी सिंध में इस वक्त है कि पुलिस हमें बेबस नज़र आती है। सिंध के मुख्तलिफ जो वडेरे हैं, जो जागीरदार हैं, जो असर रसूख रखने वाले MPs हैं, MNAs हैं, पुलिस सियासी हवाले से काफ़ी दबती हुई नज़र आती है बहुत सारे मामलात में। आप कहीं भी देख लें, कहीं कत्ल की वारदात हो जाती है, कहीं कारोकारी का मामला हो जाता है, कहीं किसी को गिरफ्तार करना है। और इस केस में ये भी कहा जा रहा है कि ये पुलिस इंतकामी कार्रवाइयों का निशाना भी बना रही है। ये मुझे ज़रा वजाहत कर दें। जी, सबसे पहले इससे आपके मैं जवाब दूंगा कि मैडम, अगर कोई ऐसे माजी में इंसिडेंट हुए तो अभी आपने देखा है कि उसमें एक तो बहुत अच्छा पॉजिटिव रोल मीडिया का भी है। मीडिया, जुडिशरी, मुआशरा, पुलिस, ये सब एक ही जो अक्स है उसके मुख्तलिफ डायमेंशन हैं, तो हम सब मिल के मुआशरा बनाते हैं। पुलिस किसी मुआशरे का हिस्सा है और उसमें हम अपने तौर पर पूरी कोशिश करें, सिस्टम इम्प्रूवमेंट आ रही है। जैसा कि इस पर्टिकुलर केस की मैं आपको एग्जांपल दूंगा कि हमारा मीडिया ने साथ दिया कि पुलिस को इतना कमजोर हम नहीं देखना चाहते, इसलिए कमजोर पुलिस हमें काबिल कबूल नहीं है। पुलिस ने अवाम, मीडिया, कानून की ताकत से आप देखेंगे वी हैव मेड देम एन एग्जांपल। वो जो है लॉकअप में है, उसका जो गरूर जो बोल रहा था वो इस वक्त काफी हद तक खत्म हो चुका है और वो खुद भी छुपता फिर रहा है कानून से, लेकिन ज्यादा देर छुप नहीं सकेगा, इंशाल्लाह जल्द कानून के कटहरे में होगा। अब तीसरी तरफ आता हूँ, वो ये है कि जो इंतकामी कार्रवाई की बात है, देखिए इस बात को अगर कॉन्ट्रोवर्शियल कोई बनाना चाह रहा है, उसके जाती कोई मुफादात होंगे, आई डोंट नो, लेकिन आप बेहतर जज हैं, हम आपको मानते हैं कि आप माना इमेज हमारा सामने रखेंगे कि हमने कुछ नहीं किया है। सिर्फ जिन्होंने हमारे थाने में जिसकी वीडियो फुटेजेस हैं आप लोगों ने खुद देखा, आपने हाईलाइट किया, सिंध टीवी पे फुटेज चली, मुझे भी लाइव किया गया, मैंने भी अपना वर्जन किया, ये पहले भी आप लोगों ने इशू उठाया और पुलिस ने आप लोगों की मदद से इन मुलजिमों को बेनकाब किया और गिरफ्तार किया। इसके अलावा और हम सिर्फ जो है अवाम की जो उम्मीदें हैं हम इंशाल्लाह पे पूरा उतरेंगे और इस केस में बिलाशुबा हम अल्लाह ताला को भी जवाब दे हैं। इंसाफ देने के मामले में हम सिंध की अवाम को
और सिंध के जो लोग पाकिस्तान के लोगों को जवाबदेह है पुलिस, इसलिए हम इसमें कोई दकीका प्रोग्रास नहीं करेंगे। हम इनको हर सूरत में गिरफ्तार करेंगे और रेस्ट एश्योर्ड हम बिल्कुल मुंसिफाना और तमाम ह्यूमन राइट्स को और किसी भी इंसान के राइट्स को सामने रखते हुए इस केस का इख्तिताम करेंगे। कोई कानूनी इंतकामी कार्रवाई नहीं हो रही, सिर्फ और सिर्फ कानूनी कार्रवाई। बाजवा साहब, हम तो खुद यही चाहते हैं कि कानून से कोई भी बालातर न हो, चाहे वो आम आदमी हो या कोई MP MNA हो। मुझे ये बताएं कि पुलिस में सियासी मुदाखलत के हवाले से बहुत पहले से ये अब तक ये बातें चलती आ रही हैं कि पुलिस में सियासी हवाले से भर्तियां होती हैं, सियासी मुदाखलत है, VIP कल्चर बहुत ज्यादा हमारे पास है। और ये जो आप बात कर रहे हैं, ये IG सिंध का ही मिसाल ले लें कि अगर इस तरह के मामलात में वो वडेरों के खिलाफ जाते हैं, सियासी पावर के खिलाफ जाते हैं, तो उनको हटाने की स्टिल अभी तक कोशिशें की जा रही हैं। तो आप कब किस तरह से इन सारी चीजों को ठीक कर सकेंगे? क्या आप ये वडेरा कल्चर, ये जागीरदार या असर रसूख रखने वाले लोगों को अब पीछे कर मैडम, मैं तो अभी जाहिर है जो किसी पॉलिटिकल डिस्कशन में जाहिर है मेरा मैंडेट नहीं है। मैं SSP उमरकोट हूँ और मैंने हुकूमत पाकिस्तान और हुकूमत सिंध से वफादारी का हलफ लिया है। तो जो कानून मुझे पावर देता है, मैं किसी से भी इलीगल ऑर्डर्स मानने का पाबंद नहीं हूँ। और इंशाल्लाह आप लोगों की दुआओं से, आप बहनों बेटियों की दुआओं से और हमारे जो माशरा है उसकी दुआओं से, जो ईमानदार पुलिस अफसर हैं वो किसी जो है ना इलीगल ऑर्डर नहीं मानेंगे। और हमने इस बात का मुजाहरा आज भी किया, इससे पहले भी आपने देखा भर्तियां भी अल्हम्दुलिल्लाह इसी सिंध गवर्नमेंट के दौर में माशाल्लाह मेरिट पे हुई हैं। और हम अपने तौर पे कोशिश करते हैं, देखें ये एक एवोल्यूशन प्रोसेस है। इंशाल्लाह पुलिस आप लोगों की मदद से, मीडिया, जुडिशरी, जेल डिपार्टमेंट, हम सब इस कानून के जो है वो जाहिर है रखवाले हैं मिल के। इंशाल्लाह सिस्टम मजबूत होगा, अवाम में तहफ़्फ़ुज़ का एहसास बढ़ेगा। कोई भी कानून से बालातर नहीं है, कोई सियासी फैमिली से हो या कोई अपना सड़क के ऊपर मेहनत मजदूरी करने वाला हो, दोनों की इज्जत नफ्स नहीं है, उतनी ही उस SHO की भी इज्जत नफ्स है। किसी को कोई इख्तियार नहीं है उसी की इज्जत नफ्स को ठेस पहुंचाने का और किसी के साथ बदतमीजी करने का। ये हक आपको अल्लाह ताला देता है, आपका मजहब देता है और हमारे पाकिस्तान का कानून देता है। हम इस हक की बिल्कुल हिफाजत करेंगे और आप लोग भी अगर हमारा साथ देंगे। आई एम वेरी थैंकफुल टू मीडिया, स्पेशली हमारा जो यहाँ लोकल मीडिया है, उसने तो बहुत हेल्प की मेरी इस मामले में। हमारी आंखें बहुत खुली, हमें इस तरह रिपोर्ट नहीं किया गया था, मीडिया ने हमें बड़ी सही पिक्चर दिखाई, उसके बाद हमने बिल्कुल जस्टिफाइड एक्शन किया है। आई एम रियली थैंकफुल टू मीडिया। बहुत शुक्रिया SSP उमरकोट उस्मान बाजवा साहब, आपने हमें फोन लाइन पे ज्वाइन किया और अपना मौक़िफ़ दिया। नाज़रीन, SSP उमरकोट उस्मान बाजवा फोन लाइन ते असांखे ज्वाइन कयो, जंहिंजो चवणु हो त इन तरह जा वाक़िया यकीनन न थियणु घुरिजनि जंहिंसां पुलिस जो मोराल डाउन थिए थो, पुलिस जी कारकर्दगी ते सवालिया निशान उथनि था। पर इन ॻाल्हि खे बि यकीनी बनाइणु घुरिजे त कानून खां मथां हो जेकॾहिं को बि माण्हू क़दम खणे थो त उनखे यकीनन सख़्त सज़ा मिलणु घुरिजे, चाहे उहो आम माण्हू हुजे, को असर रखंदड़ वॾेरो हुजे, जागीरदार हुजे या असेंबली में वेठल को नुमाइंदो हुजे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, पर हिते वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं ॿिनि हिंदू नौजवाननि जे अगवा जे हवाले सां। गौसपुर थाणे जी हद में इंडस हाईवे कंदकोट शिकारपुर रोड तां ॿिनि हिंदू नौजवाननि खे अगवा कयो वियो आहे, जिन खे 24 कलाक गुज़री वञण बावजूद बि पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। त उनजो पुलिस हिन हवाले सां केतिरनि ई हंधनि ते छापा पिणु हया आहिनि, गिरफ़्तारियूं पिणु कयूं वियूं आहिनि, पर हिन वक़्त ताईं नौजवाननि जी बाज़ियाबी जे हवाले सां का बि ख़बर न मिली सघी आहे। सूबाई वज़ीर मीर हज़ार ख़ान बिजाराणी नौजवान जे वारिसनि सां मुलाक़ात करे खेनि ख़ातिरी कराई त नौजवाननि जी बाज़ियाबी जे हवाले सां हर मुमकिन कदम खयां वेंदा। उन मौक़े ते IG सिंध सां पिणु राब्तो कयो वियो हिन हवाले सां। वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, नौजवाननि जी बाज़ियाबी जे हवाले सां पुलिस कहिड़ा एफर्ट्स वठी रही आहे, पुलिस जो छा मौक़िफ़ आहे, वारिसनि जो छा चवणु आहे, इन हवाले सां असांखे ॿुधाईंदो कंदकोट मां सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर बका भंगवार। बका, इहो ॿुधायो त ॿिनि हिंदू नौजवाननि खे जेको अगवा कयो वियो गुज़िरियल ॾिहाड़े, विकास कुमार ऐं कांतेश खे, उन्हनि जी बाज़ियाबी जे हवाले सां पुलिस पारां हिन वक़्त ताईं कहिड़ा एफर्ट्स वरिता विया आहिनि? जीअं त ॿिनि हिंदू नौजवान कांतेश कुमार ऐं विकास कुमार जे अगवा थियण खे 24 कलाक खां वधीक ताईं गुज़री वियो आहे, जॾहिं त हिन वक़्त ताईं उहे हिंदू नौजवान अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि। जॾहिं त पुलिस पारां जीअं ई हिंदू नौजवान अगवा थिया, राति जो उन टाइम ई 12 बजे SSP कश्मीर कंदकोट वाक़े वारे हंधि पहुतो, जॾहिं त उन टाइम पुलिस पारां जेका मुग़विन जा जे अगवा कंदड़ जा पेरा खया विया, पेरा जेके आहिनि कचे तरफ़ वञा विया। जॾहिं त कल्ह बि सॼो ॾींहुं पुलिस वॾी नफ़री जेका त बख्तर बंदि गाॾियूं खणी करे कचे जे इलाइक़े में सॼो ॾींहुं मौजूदु रहियो, लेकिन हुनखे मुग़विन खे बाज़ियाब करण जे लाइ जेका त का ख़ासि अपडेट न मिली सघी आहे। जॾहिं हिन वक़्त बि
पुलिस जी वॾी नफ़री पिण जेका आहे त उन कचे वारे इलाइक़े में उते मौजूदु आहे त SSP साहिब जो इहो चवणु आहे त इनशा ताला इन माण्हुनि खे जेका आहे त 24 कलाकनि अंदरि जेका बाज़ियाब करायो वेंदो। हिन खां अॻु में जॾहिं त मीर हज़ार ख़ान बिचाराणी बि पिण वारसनि वटि पहुतो ऐं वारसनि खे यकीन ॾियारियो त जेका त मुग़विन खे जल्द इज़ जल्द बाज़ियाब करायो वेंदो। जॾहिं त अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जिला कश्मीर कंदकोट जो सदर मीर गुल मोहम्मद ख़ान जकराणी बि पिण मुग़विन वटि पहुतो त मुग़विन जे वारसनि वटि पहुतो ऐं उन्हनि खे यकीन ॾियारियो त जल्द जेका बाज़ियाब कराया वेंदा उहो बि। वारसनि जो इहो चवणु आहे त असां वटि हर माण्हू अचे थो। मीर हज़ार ख़ान बिचाराणी जेको अॼु जो MP पिण आहे ऐं मिनिस्टर बि पिण आहे ऐं गुल मोहम्मद जकराणी पीपल्स पार्टी जो ज़िले जो सदर आहे। असां वटि हर माण्हू ॿिया बि अचनि था ऐं असांखे कूड़ा दिलासा ॾेई हलिया वञनि था, पर असांखे अञा ताईं का बि बका इहो ॿुधाए त वारसनि पारां एतिरो वक़्तु गुज़री वञण खां पोइ छा उन्हनि खे बुंग जे हवाले सां का कॉल कई वई आहे या वरी वारसनि पारां कंहिं ते को शक वग़ैरह ॾेखारियो वियो आहे? जॾहिं त वारसनि सां अॼु बि मुंहिंजी मुलाक़ात थी, अॼु बि मूं उते वियुसि, हुननि चयो त अञा ताईं असांखे कंहिं बि तरफ़ खां जेका आहे त न कंहिं भुंग जे बारे में को कंहिं ज़िक्र कयो आहे, न वरी असांखे को फ़ोन बि आयो आहे त असांजे मुग़विन जो त असां किथे आहियूं या न, ॿिए कंहिं बि ईअं असांखे अञा ताईं फ़ोन न कयो आहे। ऐं असां हिते जेके सख़्तु परेशानी वारे हालत में आहिनि घर में वक़्तु जेका चवनि पिया त असांजे घर में जेका त दूहो में इन वक़्तु उन्हनि जे में रोज़ राड़ो पिणु आहे ऐं सख़्तु जेका त परेशानी वारे हाल में। महिरबानी बका वांजी नाज़िन कंदकोट मां बका बंगवार असांखे ॿिनि हिंदू नौजवाननि जे वाक़े जे हवाले सां वधीक अपडेट ॾेई रहियो। नौजवाननि जे वारसनि जो चवणु आहे त उन्हनि जे घर में कोहराम मतल आहे, सोग वारी कैफ़ियत छायल आहे। जॾहिं त वारसनि जो इहो बि चवणु आहे त उन्हनि खे हिन वक़्त ताईं किथां बि अहिड़ी का फ़ोन कॉल मौसूल न थी आहे, किथां बि का अहिड़ी कॉल न कई वई आहे जंहिंमें अगवा कंदड़नि पारां को मुतालबो रखियो वियो हुजे, नई वारसनि पारां कंहिं ते शक ज़ाहिर कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी गिरफ़्तारियूं करण बावजूद हिन वक़्त ताईं नौजवान जी बाज़ियाबी जे हवाले सां का अहिड़ी ख़बर साम्हूं न अची सघी आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदे हिन वक़्त सां राब्तो कयो आहे गौसपुर में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर नारायण नाज़ सां। नारायण, इहो ॿुधायो त ॿिनि हिंदू नौजवाननि जे अगवा खां पोइ हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? नौजवाननि जी बाज़ियाबी जे हवाले सां वारसनि जो छा चवणु आहे ऐं नौजवाननि खे हिन वक़्त ताईं बाज़ियाब छो न करायो वियो आहे? जी, वारसनि जे हवाले सां इहा सूरत हाल आहे त वारसनि जे घरनि में कोहराम मतल आहे ऐं रोज़ राड़ो आहे ऐं उहे पंहिंजे जेको मज़हबी शास्त्र आहे गीता जो उनजो पाठ उन्हनि जे घर में हली रहियो आहे। ऐं वारसनि सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी त वारस इहो ॿुधाइनि था त असांजी जे कंहिंसां दुश्मनी कोन्हे, असां ग़रीब माण्हू आहियूं ऐं असांजा जेके बचड़ा आहिनि उहे कंदकोट जी अनाज मंडी में पंहिंजो कारोबार कंदा आहिनि ऐं असांखे न हिन ताईं को ख़त आयो आहे न ई का फ़ोन आई आहे कंहिं भुग जे हवाले सां। अॼु पुलिस सां जॾहिं राब्तो कयूं था त पुलिस दिलासा पई ॾिए त असां असांजे नौजवाननि खे चुस्त बाज़ियाब कराईंदासीं, पर हिन महिल ताईं का बि अहिड़ी पेशरफ़्त असांजे साम्हूं न आहे। पुलिस जे ज़रिए सां इहो मालूम थियो आहे त जीअं मूं तव्हांखे कल्ह इहा ॻाल्हि ॿुधाई पंहिंजे सामने खे त जेके नौजवान आहिनि जेके मुग़वी उहे हितां होसपुर वारे कचे मां शिफ्ट थी करे के शिकारपुर वारे जेका कचे में शिफ्ट थी विया आहिनि। उनजे करे जेका आहे होसपुर पुलिस लाइ या कश्मीर जी पुलिस लाइ इहो ॾुखियो मसइलो आहे त उहा ॿिए ज़िले में ऑपरेशन करे। हाणे सूरत हाल इहा आहे त IG सिंध जेका आहे AD ख्वाजा साहिबु कल्ह होसपुर जे जेको मुखी आहे डॉक्टर सुरेश राज तलेजा उन सां फ़ोन ते राब्तो करे उनखे ॿुधायो त मूं हिदायत करे छॾी आहे सखर जे SSP, शिकारपुर जे SSP ऐं कश्मीर जे SSP खे तव्हां गॾिजी करे पाण में लाइबल ठाहे करे हर हाल में जेको आहे मूवी नौजवाननि खे कचे मां बाज़ियाब करायो। ऐं जॾहिं त सूरत हाल अॼु इहा आहे त होसपुर जे भरिसां जेको कचे जो इलाइक़ो आहे अॼु उते कल्ह वांगुरु पुलिस जेको आहे ज़िले कश्मीर जे मुख़्तलिफ़ थाने जी पुलिस नफ़री SSP डॉक्टर समीला कुमर जी अॻुवाणी में हिकु भेरो ॿीहर ऑपरेशन कयो, पर को बि हुनजो ख़ातिर ख़्वार न निकितो। ऐं उते जेके भर पासे जे ॻोठनि में कुझु माण्हू हुया शकी जवाबदार, असांजा ॿिया माण्हू गिरफ़्तार कया विया आहिनि। नारायण, इहो ॿुधायो त वारिस छा मुतमइन आहिनि पुलिस तरफ़ां जेके कोशिशूं वरितियूं पयूं वञनि नौजवाननि जी बाज़ियाबी जे हवाले सां, छा वारिस उन्हनि मां मुतमइन आहिनि? जी, वारस मुतमिन आहिनि। हिन जे करे त जेको हितां जो नओं आयल जेको SSP डॉक्टर समीला कुमर आहे उनजे अचण खां बाद ज़िले में जेका अमन अमान जी सूरत हाल काफ़ी बहितर थी वई जेका अॻु में डावाडोल हुई। उनजे करे वारस जेका SSP जी कारकर्दगी उहा मुतमिन आहिनि ऐं उन्हनि खे उमेदु आहे त जेका SSP जेका आहे पंहिंजी कोशिशि वठी करे माण्हू जेका जल्द बाज़ियाब कंदो। नारायण, मूंखे इहो बि ॿुधायो त एतिरे वक़्त जी ठापुर खां पोइ माठ खां पोइ जॾहिं अमन अमान जी सूरत हाल बि बहितर हुई, हिकदमि ॿिनि हिंदू नौजवाननि जे अगवा वारे वाक़िए खां पोइ इलाइक़े वासियुनि जो छा चवणु आहे? इलाइक़े वासियुनि में चवणु आहे त SSP समीला कुमर जेको हिकिड़ो बहितरीन ऑफिसर तौरु असांजे इलाइक़े में आयो
उनखे नाकाम करण लाइ जेको आहे ॾुआरनि जे तरफ़ां अहिड़ियूं कार्रवाई कयूं आहिनि। छो त उन अचण सां ई हिकिड़ो जेके बि नॉमिनेट ॾुआरी आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ हिकिड़ी बाहि बारे छॾी ऐं जेके बि माण्हू हुया उन्हनि जे ख़िलाफ़ वॾी सरगर्मी कई, वॾी कोशिशि वरिती ऐं काफ़ी जेका माण्हुनि खे हाफ़ ॾिकियो। पर हुन खां बाद हाणे जेका सूरत हाल आहे जेके इलाइक़े जा ॾुआरी आहिनि उहे चाहिनि था त कंहिं न कंहिं तरीक़े सां असां SSP ऐं अहिड़ियूं कार्रवाई करे SSP खे जेका आहे माना पंहिंजो उनजी रिपुटेशन खे ख़राबु कयो त जीअं उनजी रिपुटेशन ख़राबु थिए उहो हितां बदिली थी वञे। जी महिरबानी नारायण नाज़। नाज़िन गौसपुर मां नारायण नाज़ असांखे फ़ोन ते जॉइन कयो, जंहिंजो चवणो त वारिसनि पारां हिन वक़्तु ताईं इत्मिनान जो इज़हार कयो वियो आहे। पुलिस पारां जेके एफर्ट्स वरिता पिया वञनि पर उन बावजूदि गिरफ़्तारियूं करण जे बावजूदि पुलिस हिन वक़्तु ताईं नौजवान खे बाज़ियाब न कराए सघी आहे। जॾहिं त IG सिंध पारां पिणु फ़ोन करे हिंदू पंचायत जे मुखी खे यकीन ॾियारियो वियो आहे त हुन पारां हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि त पुलिस पारां गॾिजी अहिड़ो लाहे अमल जोड़े वञे त जीअं नौजवाननि खे तुर्त बाज़ियाब कराए वञे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं पर हिते वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। हाणे ॻाल्हि कंदासीं दादू में जेको इंकशाफ़ थियो आहे त तालीम खाते में 200 उस्तादनि जी जाइ ते केतिरे सालनि खां उन्हनि जूं जेके पघारूं आहिनि पटेवाला, चौकीदार या क्लर्क खणी रहिया हुआ। सिंध सरकार पारां जॾहिं तालीम खाते में नयनि भर्तियुनि जे हवाले सां ऐलान कयो वियो उनखां पोइ ऑफिसरनि में थरथलो मची वियो, जंहिंखां पोइ इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त 200 उस्तादनि जी जाइ ते ॿिया माण्हू जेके केतिरे अरसे खां उन्हनि जूं पघारूं खणी रहिया हुआ उन्हनि जे पघारनि जे सिलसिले खे बंदि कयो वियो आहे। वाज़े रहे त दादू वॾे वज़ीर जो तक पिणु आहे ऐं उते इन तरह जूं भर्तियूं साम्हूं अचणु यकीनन सवालिया निशान आहे। पर तालीम खाते में गुंजाइश खां वधीक भर्तियूं करणु नकली आर्डर ॾियण का नई ॻाल्हि कोन्हे। असांखे पीपल्स पार्टी जे गुज़िरियल दौर में मुख़्तलिफ़ खातनि में इन तरह जूं हज़ारनि जी तादाद में भर्तियूं जे हवाले सां केतिरा ई स्कैंडल साम्हूं आया हुआ ऐं हीउ स्कैंडल पिणु चयो वञे थो त उन ई 2011 वारे हिसे जो ई तसलसुल आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील सां मालूम कंदासीं दादू मां सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर वली चांडियो खां। वली, इहो ॿुधायो त तालीम खाते में 200 उस्तादनि जी जाइ ते मुख़्तलिफ़ माण्हुनि खे पघारूं ॾियण जो सिलसिलो केतिरे वक़्त खां जारी हो ऐं इहो स्कैंडल कहिड़े तरीक़े सां साम्हूं आयो ऐं छा हिन वक़्तु उन्हनि माण्हुनि जूं पघारूं रोकियूं वयूं आहिनि? जी सभिनि दादू जे तालीम खाते में करप्शन जो राज आहे। हर महीने तालीम खाते जा कामोरा, उस्तादनि, नाइब कारिगरनि ऐं चौकीदारनि जूं पघारूं बंदि करे उते नवां ऑर्डर जारी करे रहिया आहिनि, जंहिं करे 5 साल खां मथे जा रखियल निंढा मुलाज़िम सख़्तु परेशान आहिनि। तालीम खाते दादू ऐं जोही जा असिस्टेंट डिस्ट्रिक्ट ऑफिसर हर महीने निंढे स्टाफ जूं पघारूं बंदि कनि था ऐं इहो जवाज़ ॼाणनि था त उहे वाधू आहिनि ऐं अॻिते पोस्टनि ते पघारूं करनि था। पर खज़ाने खाते खां मालूम करण ते इहा सुध मिली आहे त उहे उस्ताद ऐं लोअर स्टाफ जूं हर महीने बिना सबब जे पघारूं बंदि कराइनि था ऐं उन्हनि जो एहतजाज खां पोइ ॿीहर उहे पघारूं रिश्वत वठण खां पोइ खोलनि था। वली, इहो ॿुधायो त इहे जेके 200 उस्तादनि जूं वधीक जेके भर्तियूं थियल हुयूं जिन जी जाइ ते क्लर्कनि, पटेवालनि या चौकीदारनि खे पघारूं ॾियण जो सिलसिलो जारी हो, छा हिननि जी भर्ती फ़ौती कोटा या रिटायर्ड मुलाज़िमनि जी जाइ ते ॻुझ में कई वई? न, ही उहे पुराणा सीनियर पटेवाला ऐं चौकीदार आहिनि जेके गुज़िरियल 5 खां 8 सालनि खां पुराणा आहिनि ऐं उते मुक़ररु थियल आहिनि। अहिड़ी ॻाल्हि जॾहिं असां DO प्राइमरी अब्दुल अज़ीज़ चाचड़ सां राब्तो कयो आहे त उन चयो आहे दादू ऐं जोही तालुकनि जा ADOs ग़लति कमनि में मुलविस आहिनि, जंहिं करे खुआरी सभिनी जी थिए थी। दादू में 2200 स्कूल आहिनि पर पटेवाला हिन वक़्तु 850 मुक़ररु थियल आहिनि। ज़िले में SNE न हुजण जे करे इहे मसइला पेश थी रहिया आहिनि, जंहिं करे फौरी तौर ते असां उन्हनि पटेवालनि जूं पघारूं खोलण जा हुकुम जारी कया आहिनि ऐं इहो मसइलो पिणु जल्द हल कराए वठंदासीं। वली, इहो ॿुधायो त जिन माण्हुनि जूं पघारूं 200 माण्हुनि जूं पघारूं बंदि कयूं वयूं आहिनि उन्हनि जो छा चवणु आहे? उहे इन केस में पाण खे किथे था ॾिसनि? जी, हिते पटेवाला ऐं चौकीदार रोज़ाना एहतजाज करे रहिया आहिनि ऐं उहे चवनि था त ADO जोही ऐं दादू गुज़िरियल केतिरे अरसे खां खेनि बिना जवाज़ तंग करे रहिया आहिनि ऐं संदनि पघारूं बंदि करे वरी कुझु रिश्वत वठी उन्हनि जो स्टाफ रिश्वत वठी वरी 1 महीने खां पोइ वरी चालू करे थो ऐं इहे मुख़्तलिफ़ बहाना बणाए बिना जवाज़ बंदि कनि था, जंहिंजे करे इहे सबब पैदा थी रहिया आहिनि। सभिनि मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त तालीम खाते दादू जोही जा असिस्टेंट डिस्ट्रिक्ट ऑफिसर अॻु में कॾहिं बि इंतिज़ामी पोस्टुनि ते मुक़ररु न आहिनि थिया, पर सियासी सबबनि जे करे उहे उन्हनि जी मुक़ररी आहे, जंहिंजे करे इहे दाऊं थी रहियूं आहिनि। दादू ज़िले जी मां तव्हांखे इहा पोज़ीशन ॿुधायां त दादू ज़िले में टोटल 2105 स्कूल आहिनि, जंहिंमें 258 स्कूल हिन वक़्तु बंदि पियल आहिनि।
298 स्कूलनि जूं बिल्डिंगूं ज़ुबून हाल आहिनि, 669 बिल्डिंगुनि जी मरमत लाइक़ आहिनि, 1137 स्कूलनि में पीअण जो पाणी कोन्हे, 777 स्कूलनि में बिजली न आहे, 746 स्कूलनि में हिकु टीचर मुक़ररु थियल आहे, 481 स्कूलनि में 2 टीचर मुक़ररु थियल आहिनि, 197 स्कूलनि में 3 टीचर आहिनि ऐं 198 में 4 टीचर आहिनि। टोटल 2105 स्कूलनि मां सिर्फ़ु 623 अहिड़ा स्कूल आहिनि जंहिंमें उस्ताद मुकमल आहिनि, बाक़ी स्कूलनि में उस्तादनि ऐं ॿिए अमले जी सख़्त खोट आहे। महिरबानी वली अवांजी नाज़रीन, दादू मां वली चांडियो असांखे अपडेट करे रहियो हो। ओवरलोड भर्तियूं, जाली भर्तियूं थियण जे करे असां वटि तालीम जो बेड़ो हूअं ई ॿुॾल आहे, जॾहिं त उस्तादनि जी हाज़िरी खे यकीनी बनाइण लाइ बायोमेट्रिक सिस्टम खे मुतारिफ़ करायो वियो त जीअं असल ऐं नक़ल जो फ़र्क़ु साम्हूं अची सघे, पर उन बावजूद इन तरह जा करप्शन जा स्कैंडल असांखे थींदे नज़र अचनि था। नाज़रीन, अॼोके हॉट इशू प्रोग्राम जे वक़्त ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। अॼोके हॉट इशू असां प्रोग्राम में शुरूआत कईसीं कुनरी में पेश आयल वाक़िए जे हवाले सां, जिते ज़ैद टालपुर वॾेरे जी गिरफ़्तारी जे हवाले सां पुलिस हिन वक़्त ताईं मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा पिणु हणी रही आहे। पुलिस जो इन हवाले सां चवणु हो त कानून खां मथां जेकॾहिं को बि माण्हू क़दम खणंदो त उन ख़िलाफ़ु यकीनन कार्रवाई कई वेंदी ऐं पुलिस जो मोराल इन वाक़िए खां पोइ वाक़ई डाउन थियो आहे, जंहिंखे बहितर करण जे लाइ इन तरह जो क़दम खंयो वियो आहे त इन में जेको हथ जोड़ींदे SHO ऐं DSP खे मुअतल कयो वियो आहे, जॾहिं त उन जे पुटु हसन टालपुर ते में जे केस में FIR में दहशतगर्दी जा कलम लागू कया विया, जंहिंखां पोइ हिनखे दहशतगर्दी मीरपुर ख़ास जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो, जंहिंखां पोइ उनखे 6 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। प्रोग्राम में ॿिए हिसे में असां शामिल कयोसीं 2 हिंदू नौजवाननि जे अगवा जे हवाले सां पुलिस जूं जेके हिन वक़्त ताईं कोशिशूं आहिनि उहे कामयाब न थी सघियूं आहिनि। पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा ऐं गिरफ़्तारियूं करण बावजूद नौजवाननि खे बाज़ियाब न कराए सघी आहे। आख़िर में ॻाल्हि कईसीं तालीम खाते में साम्हूं ईंदड़ स्कैंडल्स जे हवाले सां, न रुॻो तालीम खाते पर असांखे सिंध हुकूमत जे मुख़्तलिफ़ खातनि में भर्तियुनि जे हवाले सां, जाली भर्तियुनि जे हवाले सां, वाधू भर्तियुनि जे हवाले सां केतिरा ई स्कैंडल्स मुख़्तलिफ़ वक़्तनि ते साम्हूं करप्शन जे हवाले सां मीडिया ज़रिए रिपोर्ट थींदा रहिया आहिनि, जिन ते कॾहिं किथे कार्रवाई कई वई ऐं कॾहिं इहे केस दॿिजी विया। दादू में तालीम खाते में 200 उस्तादनि जी जाइ ते उन्हनि जूं पघारूं केतिरे वक़्त खां किलारक चौकीदार पटेवाला खणी रहिया हुआ, जेके ऑफिसरनि जी मिली भगत सां इहो सॼो कमु थींदो रहियो, जंहिंखां पोइ हिन वक़्तु जॾहिं स्कैंडल साम्हूं आयो आहे त उन्हनि जूं पघारुनि खे बंदि कयो वियो आहे। अॼोके प्रोग्राम में इन्हनि इशूज़ ते असां ॻाल्हि ॿोल कईसीं। ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं कुझु ॿिया इशूज़ खणी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।